बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो, शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो, कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त कंहिं मुल्क ते हिकिड़ो इंसाफ़ वारो ऐं अकुल वारो बादशाह हुकूमत कंदो हो। बादशाह खे औलाद में हिकिड़ो ई पुटु हो। बादशाही ॿार सो अकेलो सिकी सिकी ॼावल। उन जे करे बादशाह शहज़ादे खे ॾाढो भाईंदो हो ऐं शहज़ादो उन जे करे मतिलबु दादिलो नंढे हूंदे संगतियुनि साथियुनि सां पियो घुमंदो फिरंदो हो, मौजूं पियो कंदो हो। जॾहिं जवान थियो त हिन जे पीउ हिन खे ॿ सुहिणियूं शहज़ादियूं पहिरायूं, शादी कराईंसि 2 सालूं, चूंड सुहिणियूं। शहज़ादे खे ॿियनि शौक़नि सां गॾु घोड़े सवारी जो बि ॾाढो शौक़ु हूंदो हो। क़िस्म क़िस्मनि जा ॿाहिरनि मुल्कनि जा जिथां ॿुधंदो हो भला भला घोड़ा वठंदो हो। उन्हनि घोड़नि में हिकिड़ी भली घोड़ी हुयसि, उन सां मिड़ई हिन जो घणो उन्स हूंदो हो, प्यारु हूंदो हो। भला घोड़ा बि हुयसि, पर जेका घोड़ी जेका हुई मतिलबु घणो टाइम उन घोड़ीअ खे ॾींदो हो, घणो वेहणु उन घोड़ीअ ते हूंदो हुअसि। शहज़ादो रोज़ु घोड़ीअ ते चढ़ी दोस्तनि सां गॾु घुमणु वेंदो हो। कॾहिं वरी मूड थींदो हुउसि त अकेलो बि वेंदो हो, पर मन उन घोड़ीअ ते। उन ई शहर में, बादशाह जे शहर में, शहज़ादे जे शहर में हिकिड़ो रेबारी रहंदो हो। उन रेबारीअ खे हिकिड़ी हसीन जमील सुहिणी धीअ हुई, ॾाढी सुहिणी, जंहिंजे सूंहं जी हाक ईअं सम्झो त चौधारी पखिड़ियल आई। उहा छोकिरी छा कंदी हुई जो पंहिंजे साहेड़ियुनि सां हिक जे ॾींहं सां गॾु रोज़ु पाणी भरण लाइ शहर जे ॿाहिरां दरिया हूंदो हो, उतां पाणी भरण वेंदी। हिकिड़े ॾींहुं शहज़ादो भई उन महिल अची उतां लंघियो जंहिं महिल इहे छोकिरियूं दरिया ते हुजे। घोड़े जी टाप टाप ऐं सुवार जी फुर्ताई ते हिननि कंध वराए ॾिठो। शहज़ादे जीअं हिन रेबाण खे ॾिठो, शहज़ादे खे दिलि में खुपी वई। कुझु घड़ी त बीह पे ॾिठईंसि। हुननि पाणी भरियो, पाणी भरे मोटियूं। शहज़ादो आस्ते आस्ते मोटियो, घर आयो। आराम न पियो अचेसि, लुछ पुछ हुजेसि, बेक़रारी हुजेसि। राति जो बि हिनखे निंड न आई। पे ईअं सम्झो त घड़ियूं घणियूं त वरी सुबुह थिए। नेठि सुबुह थियो, वरी शहज़ादे घोड़े ते लांग वराई, अची उन रस्ते ते बीठो। हेॾा छोकिरी बि पंहिंजे मामूल मूजिबि पंहिंजे सहेलियुनि सां गॾु दरिया ते पाणी भरण आई। शहज़ादे अची हिन जो पासो वरितो, ॻाल्हाएसि कोन पियो, हिन जो पासो वरितो। छोकिरी सम्झी वई त हे मुंहिंजे करे आयो। नेठि उन्हनि पाणी भरियो, पाणी भरे मोटियूं। शहज़ादो बि हिननि जे पोयां हलणु लॻो। हाणे शहज़ादे इहा किरत करे छॾी। रोज़ु ईअं कंदो हो वञनि, अॻुवाट हुननि जो रस्ते ते वञी बीहे, हो अचनि त हुननि सां गॾु, हो पाणी भरे मोटनि त हुननि सां गॾु, हो वञनि। शहज़ादो घर मोटिजे। छोकिरी खे इहा ॻाल्हि पसंदि न आई। पूरो महीनो ईअं गुज़री वियो। नेठि छोकिरी तंग थी, संदई ख़बर हुअसि त बादशाह जो पुटु आहे, शहज़ादो आहे, बादशाह खे अकेलो पुटु आहे, दादिलो बि आहे। पर इज़त नफ़्स त हर कंहिंखे आहे। हिन दिलि में सोचियो त शहज़ादे खे मां अहिड़ो सबक़ु सेखारियां जो सॼी ॼमार यादि करे। माना हिन जी कंहिं ते नज़र ई कान थी पए, कुत ख़लक़ आहे हिन जे अॻियां। भला पोइ जे बादशाह खणी असांखे लॾायो त बादशाह जो मुल्क छॾे हलिया ईंदा। बाक़ी हिन खे सबक़ु सेखारियो, इहो पाण पको इरादो करे निकिती करा। शहज़ादो बि हिरियल हुजे, उहो बि अची गॾुसि। हे जेॾी महिल आयूं त शहज़ादे पंहिंजी घोड़ी अॻिते करे छोकिरीअ जे भरिसां हली। जीअं घोड़ी हिन भरिसां हली, छोकिरी बि इरादो करे छॾियो हो। छोकिरी छा कयो जो मुंहुं वराए ऐं खणी थी घोड़ीअ खे लपाटण। पर लपाट बि अहिड़ी का हंधाइती हुनखे लॻी वई जो घोड़ी गश थी किरी पई। घोड़ी जो किरी त शहज़ादो वञी परियां किरियो। ॿियूं छोकिरियूं भव खां वठी भॻियूं।
शहज़ादो उथियो, पाण संभालियईं, घोड़ीअ खे उथारियईं, पर घोड़ी न उथी। घोड़ी जा साह पासा पूरा थी विया। शहज़ादे खे ॾाढी कावड़ लॻी। हिकु त घोड़ी प्यारी, ॿियो ईअं सम्झ बेइज़ती, पर करे छा, मोटी आयो घर। कंहिंसां ॻाल्हि बि न पियो करे, चुप कयूं, वञी लेटी पियो। अकुल कमु न पियो करे त छा कयां, हीअ त भला वरी मुंहिंजी बेइज़ती थी वई। नेठि सोचे सोचे दिलि में पको इरादो कयईं त मां रेॿारनि खां इहा छोकिरी जेका आहे, इन छोकिरी जो संग वठां, इन छोकिरी सां कयां शादी, पोइ ॾियां हिनखे तलाक, शादी करे हिनखे तलाक ॾियां, माना ईअं सम्झ मां पंहिंजो पलांद पूरो कयां। हिन दिलि में इहो इरादो करे छॾियो। हाणे शहज़ादी खाइण पीअण बंदि करे, इहो सोचे, ऐं पोइ हाणे शहज़ादे छा कयो, ईअं सम्झो धरणो खणी हईं, खाइण पीअण बंदि कयो। न ॿाहिरि निकिरे, न दरबार में अचे, न संग दोस्तनि सां मिले, न मानी टिकी करे, सॼो ॾींहुं महल में चुप कई वेठो हुयो। दोस्त दड़ा जॾहिं हिन सां मिलण ईंदा हुआ त उन्हनि खे बि सही में वरंदी न ॾींदो। पुछनि छा थियो आहे, ख़बर त ॾे, छा ख़ैरु त आहे, छा थियो आहे, मिड़ई ख़ैरु। पर दोस्त हिन जा सम्झी विया त ॻाल्हि का अथसि, पर हाणे असांखे नथो ॿुधाए। नेठि आस्ते आस्ते इहा ख़बर वञी बादशाह खे पई त शहज़ादे खे अलाए छा थियो आहे, नथो ॿाहिरि निकिरे, नथो घुमणु फिरणु वञे, नथो खाए पीए, चुप कई वेठो आहे। बादशाह जो दादलो पुटु हो, बादशाह डोड़ंदो आयो, अबा ॾे ख़बर, ख़ैरु त आहे, छा तोखे थियो आहे, कहिड़ी तोसां वेदन आहे। शहज़ादे जॾहिं ॾिठो त हाणे लोह गरम आहे, बाबा मुंहिंजी हर ॻाल्हि मञण लाइ तयारु आहे। हिन चयसि त बाबा असांजे शहर में रेॿारी वेठा आहिनि, उन रेॿारियुनि जी छोकिरी आहे, मां उन सां शादी करणु थो चाहियां, मुंहिंजी उन सां शादी कराए, मुंहिंजो मुतालबो इहो। बादशाह जे बसि सभा त इन ॻाल्हि ते तूं परेशान थियो आहे, तूं मूंखे ॿुधाई आहे, तूं खामा खाई पाण खे तसिया ॾिना थी, तकलीफ़ूं ॾिनियूं थी। शहज़ादो पीउ जो चयसि उथियो, मानी टिकी बि न खाधी, मुंहं में बि रौनक अची वियसि। बादशाह जो दरबार में पंहिंजे वज़ीर खे घुराई, वज़ीर सां सॼी ॻाल्हि कई त यार शहज़ादे वरी हाणे नओं खिटराक कयो आहे, चए थो त रेॿारनि जी छोकिरी सां शादी कयां। हाणे तूं वञ भला रेॿारनि वटि वञ, उन्हनि खां संग जी घुर कर। वज़ीर चयो त साईं हाणे तव्हांजो हुकुम मुंहिंजी अखियुनि ते, जीअं चवंदव, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त साईं रेॿारी घटि ज़ात, तव्हां मुल्क जा बादशाह, हाणे इहा शादी ठहे थी, उहो सफ़ा चिच वेलनि ते वेहण वारा, तव्हां शहज़ादे खे सम्झायो, ॿिए कंहिंजो चवणु कोन कंदो, तव्हां हुनखे कुर्ब में सम्झायो त पंहिंजी इन ॻाल्हि तां लहे। इहो सुठो कमु न आहे। जेके ॿुधंदा त छा चवंदा त बादशाह जी नुंहुं रेॿारनि मां आहे, या शहज़ादे वञी रेॿारनि मां शादी कई आहे। बादशाह चएसि यार मां त हुन सां घणा मथाया आहिनि, पर मञे नथो, बाक़ी तुंहिंजो बि ख़्यालु कंदो आहे, तूं हुनखे सम्झाए, मन तुंहिंजी ॻाल्हि ते अचे, सही रस्ते ते अचे। वज़ीर वियो, उन बि शहज़ादे खे घणो सम्झायो, पर शहज़ादो न कर जो कई त हा थिए ई। नेठि लाचार वज़ीर खे रेॿारी वटि वञिणो पइजी वियो रेॿारनि वटि, पंहिंजी छोकिरी जे पीउ सां मिलियो, सॼी हक़ीक़त हुन सां कई। रेॿारी जो ॻाल्हि ॿुधी त वीचारो टुॿीअ में अची वियो। जे संग थो ॾे त बिरादरी मां था कढनिसि, छो जो हर भले ग़रीब हुजनि, पर हर हिक जी पंहिंजी बिरादरी हूंदी आहे, पंहिंजे बिरादरी जूं रीतियूं रस्मूं हूंदियूं आहिनि, त हुननि में इहो हो त माना पंहिंजे बिरादरी खां ॿाहिरि संग न आहे ॾियणो, जेको ॾींदो त भाउ उन सां खाइणु पीअणु बंदि आहे। त हाणे हिन सोचियो जे बादशाह खे जो संग ॾियां त मूंखे पंहिंजी बिरादरी वारा कढंदा, वरी भला जेकॾहिं नथो ॾियां, बिरादरीअ जी ॻाल्हि खे थो अहमियत ॾियां, ऐं बादशाह खे संग नथो ॾियां, त बादशाह जो ॾमर केरु खणंदो, बादशाह सां कहिड़ो मां मुक़ाबिलो करे सघंदुमि। रेॿारी परेशान थी, वज़ीर खे चयईं त साईं तव्हां ॻाल्हि अहिड़ी कई आहे जो मुंहिंजो अकुल ई कमु कोन थो करे, मूंखे कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾियो, तव्हां सोचिया। वज़ीर चयसि ठीकु आहे, तूं भले सोच। वज़ीर मोटी अची शहज़ादे सां बि ॻाल्हि कई, बादशाह सां बि ॻाल्हि कई, त साईं मां हुनखे चई आयो आहियां, हुन चयो मूंखे 2-3 ॾींहं छॾियो त मां सोचिया। रेॿारी परेशान हुजे, आयो पंहिंजे घर, अची धीउ सां ॻाल्हि कई त बादशाह ने संग जी घुर कई आहे तुंहिंजी, हाणे मुंहिंजो त अकुल ई कमु कोन थो करे, ॿुधाए तुंहिंजी सलाह छा आहे।
छोकिरी चयसि बाबा जेको क़िस्मत में लिखियलु आहे थींदो त उहो, ये संग न ॾींदे त बि हू मूंखे ज़ोरी खणी वेंदा। तंहिंजे करे भलो इहो आहे त भला हिकिड़ो भरम रहिजी ईंदो या माइटी खणी क़बूल कर। छो जो मां शहज़ादे खे सुञाणियां, हू पंहिंजी ज़िद ते बीठो, अजायो माण्हू खिलंदा असां ते, खणी बि साॻियो वेंदो। तंहिंजे करे भलो आहे त शान मान सां तव्हां मुंहिंजी माइटी कयो। रेबारी खे ॻाल्हि दिलि सां लॻी। हिन बादशाह खे चवराई मोकिलियो त साईं मूंखे इहा माइटी मंज़ूरु आहे। ॾींहं मुक़ररु थिया, धाम धूम सां इहा शादी थी। शहज़ादो रेबाइण सां हिकिड़ी अलॻि महल हुजे उन में पियो रहे। रेवाइण जी सूंहं ऐं वरी अकुल बि हुन में हुयो। सो सूंहं ऐं अकुल ॿिन्ही गॾिजी शहज़ादे खे अहिड़ो त वकोड़े छॾियो जो शहज़ादे खां पंहिंजो जेको प्लान हुन कयो हो, जेको मनसूबो ठाहियो हुई त मां शादी करे हिनखे तलाक ॾींदुसि, पंहिंजो पलांद पाड़ींदुसि, उहा ॻाल्हि ई हिन खां विसरी वई। एॾो हुनजे कुर्ब में कड़िजी। हाणे शहज़ादे जूं बज़ालूं अॻ में बि हुयूं। हाणे जो शहज़ादो सॼो ॾींहुं हुन वटि, त उहे अची परेशान थियूं त शहज़ादो माना लिफ्ट ई कोन थो कराए, असांजी लड़े ई कोन थो, हाणे कीअं ॾिसां मिलूं, असांखे त हुन विसारे छॾियो आहे। इहे पाण में इन ते गुफ़्तगू वेठियूं पई कनि, सोचनि पई हाणे छा कजे। त दर ते हिकिड़ी फ़क़ीर सदा आहे। राणियुनि ख़्यालु कयो त छो न हिन फ़क़ीर खे शहज़ादे मोकिलियो, हिनखे पंहिंजी खयल कसम जो यादगिरो ॾियारियो, जेको हिन वाइदो कयो हो त मां शादी करे तलाक ॾींदोमांइ। हिन फ़क़ीर खे घुरायो। फ़क़ीर खे 5 जी जाइ ते ॾिननि 10, 10 जी जाइ ते ॾिननि 20। फ़क़ीर ग़रीब सो हुनखे जो घणा पैसा मिलिया। फ़क़ीर खे चयोसि हाणे हे तोखे ॾियूं था, पर तूं वञ शहज़ादे जे दर ते। शहज़ादो फिलाणे महल ते थो रही, महल में तूं उते वञ, उते वञी सदा हण। जॾहिं हिन रेबाइण तोखे ख़ैरियात ॾे त तूं उहा न वठिजांइ, चइजांइ त मूंखे शहज़ादो पाण पंहिंजे हथनि सां ख़ैरियात ॾे। फ़क़ीर कावड़ कोन कंदा, नेठूअ मोटी शहज़ादे खे चवंदी, शहज़ादो जो अचे तोखां पुछे त छो तो हिन खां न वरितो, मूंखां छो वरिती, पोइ तूं हुनखे ॿुधाइजांइ त शहज़ादा मां इन जे करे कोन वरितो जो तुंहिंजी ज़ाल जेका रेबाइण आहे न उहा पापिण आहे। हिन तुंहिंजी घोड़ी मारी बेगुनाह, ऐं हिन जे पेट में जेको ॿारु आहे न उहो बि तुंहिंजे सिर जी तबाही आणींदो। ईअं सम्झ त तुंहिंजे लाइ नुक़सान जो बाहिस बणो। फ़क़ीर खे इहो सम्झाए, फ़क़ीर खे लालच ॾेई ऐं हिननि मोकिलियो। फ़क़ीर बि शहज़ादे जे दर ते आयो, अची सदा हई। हिनखे जीअं राणियुनि सम्झायो, रेबाइण जो आई त उनखे मोटाए छॾियईं त मां शहज़ादे खां वठंदुमि। शहज़ादो आयो, उन पुछियुसि त छो तो हिन खां न वरितो, हुनखे उहा सॼी ॻाल्हि ॿुधाई त हीअ पापिण आहे, मां इन जे करे कोन वरितो, तुंहिंजी घोड़ी बेगुनाह मारी आई, ऐं वॾी ॻाल्हि त हिन जे पेट में जेको ॿारु आहे उहो बि तुंहिंजे लाइ नुक़सान वारो थींदो। इते हिनखे यादगिरो बची वियो त बिना बराबरि मां त कसम खयो त मां हिनखे तलाक ॾींदुमि। वरी हिते फ़क़ीर जो हिनखे चयो त भाई हिन जे पेट में जेको ॿारु आहे उहो बि तुंहिंजे लाइ नुक़सानकार आहे। त हिनखे वरी अची डपु लॻुसि, पंहिंजे नौकरनि खे हुकुम कई त इन निभागी रन खे वञो ऐं झंग में मारे अचो। हिनखे मारे अचो ऐं हिन जूं अखियूं कढी मूंखे साबितीअ लाइ उहे अची ॾेखारियो। हिते पंहिंजो मर्दानी गैरत बि हिनखे यादि आई, मर्दानी गैरत बि यादि आयसि ऐं कुझु डपु बि थियुसि। नौकरनि खे चई त वञो हिनखे मारे हिन जूं अखियूं खणी अचो। रेबाइण वीचारी परेशान थी वई, पर हाणे बादशाही अंगल थींदा आहिनि, छा करे। ग़रीब हुया, मिट माइट हिन जा, कंहिंखे दाह ॾे, कंहिं कहिड़ियूं दाहूं कूकूं करे, कंहिंखां इंसाफ़ घुरे। निठ नौकर हिनखे रेबाइण खे मारण जे लाइ पाण सां गॾु जंग वठी आहे। हिनखे उते वठी आहे जंग। जेॾीमहिल हिनखे उते मारनि पिया त हिन इहा रोए पई। हिन चवनि त मूंखे जो हिन तव्हां मारियो था, तव्हांखे छा मिलंदो मुंहिंजे मारण मां। पंहिंजे हथनि में अॼाए ईअं सम्झो पंहिंजे पाण ते था खून, बेगुनाह खून जो भार पाण ते रखो। मूंखे छॾियो, मां दुआ कंदीसां, मूंखे छॾियो। नौकरनि चयसि असां पाण ग़रीब आहियूं, हुकुम जा ग़ुलाम आहियूं, ॾिसूं था त बराबरि तुंहिंजो को ॾोह कोन्हे। अॼु तोसां थी आहे, थी सघे थो सुभाणे ॾमर थिए न असांखे बि ईअं माराए छॾ। पर हाणे जे तोखे था छॾियूं त शहज़ादे चयो आहे त तुंहिंजूं अखियूं कढी साबितीअ लाइ उहे खणी अचो। सो हाणे असां शहज़ादे खे कहिड़ो जवाबु ॾियूं। हे अञा इहो ॻाल्हाइनि पिया त साम्हूं हिकिड़ी हरणी अची ईअं चढ़णु लॻी। रेबाइण उन हरणीअ ॾे ॾिसी हिननि खे चयो त इन हरणीअ खे मारे इन जूं अखियूं, छो जो हरणीअ जूं अखियूं बि
ईअं माण्हूअ जी अखियुनि जहिड़ियूं थींदियूं आहिनि, पर ख़ासि करे औरत जी अखियुनि जहिड़ियूं। इन जूं अखियूं कढी तव्हां वञी शहज़ादे खे ॾेखारींदव न, त शहज़ादो सम्झी वेंदो त तव्हां मूंखे मारे आया आहियो, मुंहिंजियूं अखियूं। नौकरनि खे बि रहम पइजी वियो, हिन जी ॻाल्हि मञनि। हरण मारे उन जूं अखियूं कढी पंहिंजी शहज़ादे खे ॾिननि त साईं मारे आया आहियूं, हे हुननि जूं अखियूं। रेबाणी जी जान बची, पर हाणे उते जंग, अकेली औरत हली हलंदी 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 जंग लताड़े बसि ईअं खणी कई मुंहुं नेठि अची हिकिड़े शहर में पहुती। शहर हुजे, का ॼाण सुञाण कान, वञे त वञे केॾांहुं, औरत ज़ात परेशान हुजे, छिरके पई। बसि रब सणाई कंदो आहे। ईअं ओचितो त हिकिड़ो सौदागर टपियो। उन सौदागर हिन जी हालति जो ॾिठी त सम्झी वियो त का वीचारी अकेली बि आहे, डिॼे बि थी, परेशान बि आहे। सौदागर जी न ते नज़र पइजी, हुनखे बसि ईअं रहम अची वियो। वेझो अची हिन खां पुछईं त अबा तोखे छा आहे, छा तोसां मसइलो आहे, छो परेशान आहे, छिरके थी पई, माण्हुनि खां टहीं थी पई, केरु आहे, किथां जी आहे? रेबाणी हिनखे सॼी ॻाल्हि ॿुधाई। हिन चयसि त बसि पोइ तूं परेशान न थी, अॼु खां वठी तूं मुंहिंजी भेण आहीं, तूं हल मूंसां, मुंहिंजो हिते घरु आहे, मुंहिंजे घर में हली रह, रोज़ी रिज़्क जे राज़िक जे हथ में आहे, मूंसां तूं गॾु हल, अॼु खां वठी तूं मुंहिंजी भेण। रेबाणी ॾाढी ख़ुशी थी, सौदागर सां गॾु ई आई। सौदागर हिनखे पंहिंजे घर वठी आयो। पंहिंजी ज़ाल हुजेसि, उन ज़ाल सां ॻाल्हि कई, ज़ाल खे चई त ईअं सम्झो त हीअ अॼु खां वठी मुंहिंजी भेण अथई, हिन जी पारत हुजे। हिनखे वेहारे घर ज़ाल खे पारत करे मोटी पंहिंजो दुकानु सॼी दुकान ते वेठो। रेबाणी तां टेंशन लही वियो, इज़त बि बची, रहण जो अॼु जाइ बि मिली वई, पेट पूॼा जो बि थी वियो। हाणे मतिलबु ॾाढो बेसुकूनीअ सां, मतिलबु बेसुकूनी ख़तमु थी वियो, ॾाढो सुकून सां गुज़ारणु लॻी। हिनखे पेट बि हुयो। आख़िर ॾींहं गुज़रंदे देरि कान थी, 9 महीने हिनखे पुटु ॼाओ। पुटु ॼाओ नालो रखियईंसि महमूद। साईं छोकिरो अॼु नंढो, सुभाणे वॾो, अची नेठि छोकिरो सम्झ भरियो थियो। सौदागर बि हिनजो ख़्यालु कंदो हो, भेण हुअसि, भाणज ख़्यालु कंदो हो। कोई छोकिरो जो सम्झ भरियो थियो त ॿाहिरि निकिरी ॿियनि ॿारनि सां खेॾंदो हो। पर पाड़े जा जेके ॿार हूंदा हुआ उहे हिनखे ॾाढो वीचारे खे तंग कंदा हुआ। जे हिन जो त पीउ ई कोन्हे को, छो जो उन्हनि खे ॿुधाईंदो त हे मुंहिंजो मामो आहे सौदागर जे नाले, त ॿार हिनखे तंग कंदा हुआ त हिन जो पीउ कोन्हे को। ईअं जो चवंसि त हे वीचारो ॾाढो शकी थींदो। ॿुधी ॿुधी तंग थियो। आख़िर हिकिड़े ॾींहुं अची पंहिंजी माउ खे चई, अमा मूंखे ॿार चेड़ाइनि था, बराबरि मां बि न ॾिठो आहे, ॿुधाए त मुंहिंजो पीउ केरु आहे? राणी सोचियो, रेबाणी सोचियो त नेठि इहा ॻाल्हि, इहो टाइम बचिणो हो। हिनखे वेहारे सॼी ॻाल्हि ॿुधाई। हिनखे चई अबा तूं लॼी न थी, परेशान न थी, तुंहिंजो पीउ बादशाह, तुंहिंजो ॾाॾो बादशाह, ऐं अलाह कंदो तूं बि कॾहिं बादशाह थींदी। महमूद जो इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। ख़ैर किसो कोता, हिकिड़े ॾींहुं सौदागर हो जंहिं वटि रहनि पिया, उहो कंहिं वापार जे इरादे सां ॿाहिरि मुल्क इन तयारी कई, वापार जे इरादे सां। हे जो संबत पियो करे, घर में बि ॻाल्हि कई त रेबाणी हिनखे चयो, हाणे रेबाणी हिन जी भेण हुई, रेबाणी हिनखे चयो दादा हे तुंहिंजो भाणजो आहे, हे बि ॾिस त केॾो अची जवान थियो आहे, हिनखे पाण सां गॾु नथो वठी वञे, वठी वेंदेसि त कुझु पिराईंदो, हिते त सॼो ॾींहुं ॾिसींदो त घिटीअ में पियो थो ॿारनि सां हुन सां विड़े, हुन सां विड़े, ईअं पियो थो फुज़ूल घुमंदो हिते, तोसां हलंदो त भला कुझु सिखंदो। सौदागर चए त सही आहे। महमूद खे बि जो इहा ख़बर पई त उहो बि ॾाढो ख़ुशि थियो। तयारी कनि, ॿिए ॾींहं ते साईं सही संभरी मोकिलाए तोकिलाए हे सौदागर सां गॾु सफ़र ते निकितो। हलो हलां हलो हलां, कई विलायतूं हुननि हे टपिया, क्रास कंदा विया। हिकिड़े ॾींहुं अची हिकिड़े मुल्क में पहुता।
मामू त पंहिंजे मामे खे चयो त मामा मूंखे थोरी मोकल ॾे त मां बाज़ारि घुमां, शहर घुमां। अबा ख़्याल सां घुमजां, पराओ मुल्क आहे ऐं जल्दी मोटिजां। मामे खां मोकल वठी ऐं वियो शहर घुमणु। घुमंदो 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 अची हिकिड़े मैदान में पहुतो। मैदान में जो आयो ॾिसे त माण्हुनि जा मेड़ लॻा पिया आहिनि। वेझो आयो ॾिसे त का घोड़नि जी रेस हुजे, घोड़नि जी ड्रोड़ पई थिए। वेझो आयो, माण्हुनि जो पाण में ॻाल्हायो, ख़बर पियसि त माना हिते हर साल हितां जो जेको बादशाह हुआ उनजे साम्हूं घोड़नि जूं शर्तूं लॻंदियूं। अॼु बि उहो ॾींहुं आहे। हिन ॾिठो त साम्हूं हिकिड़ी मथां ई जाइ हुजे, उते हिकिड़ो तख़्तु पियो हो, बादशाह उन ते वेठो, ॿिया माण्हू कतारूं कई बीठा हुजनि। हिन खे भला कहिड़ी जुजकी अची वई, नक कई हम न तम, सिधो वञी बादशाह सां तख़्त ते वेही रहियो। माण्हू परेशान त हे केरु आहे जो बादशाह सां अची तख़्त ते वेठो आहे। बादशाह पुछियो, छोकिरा तूं केरु आहे? हिन चयसि त मुंहिंजो पीउ बादशाह, मुंहिंजो ॾाॾो बादशाह, मां बि कॾहिं बादशाह थींदुसि, फ़िलहालु मां हिते घुमणु आयो। हिन जो इहो ॻाल्हायो त बादशाह ॾाढो हिन जे ॻाल्हाइण मां मुतासिर थियो, ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह हिन खे अञा बि हथ सां पंहिंजे वेझो करे विहारियो। घोड़नि जी ड्रोड़ थी, पूरी थी। महमूद वरी शहर जी बाज़ारि ॾिसणु वियो। बाज़ारि में घुमंदे घुमंदे हिकिड़े सोनारे जी दुकान ते आयो। हिन ॾिठो त जेको सोनारो हो सो हिकिड़ो ग्राहक हुयुसि, वीचारो सादड़ो हो। उन खे हिन ॾिठो त सोनारो ठगे थो पियो, उन सां ठगीअ जी कोशिशि थो करे। हुनखे कूड़ा मोती ॾेखारे चए पियो त हे सचा मोती। महमूद जो इहो नाहक थींदो ॾिठो, यकदमि दुकान ते चढ़ी वियो ऐं सोनारे खे चई त केरु थो चए त हीअ सचा मोती आहिनि, जीअं तूं कूड़ो आहे तीअं हे कूड़ा आहे। सोनारो परेशान थी वियो त हे वरी केरु आहे। कावड़ बि लॻसि त केरु आहे, माना मुंहिंजे कम में अची थो हे दख़ल ॾे, मुंहिंजो सौदो पियो थो विञाए। अरे केरु आहे? चई केरु खे छा कंदे, बाक़ी मोती कूड़ा आहिनि। सोनारे चयो त हाणे ईअं छोकिरो आहे, मिड़ई पियो थो इहो अड़ी ॾे, मिड़ई नमूनो थो करे। सोनारे चयसि त जेकॾहिं न तूं हीअ मुंहिंजा सचा मोती कूड़ा साबित कया त मां तोखे सॼो दुकानु ॾींदुसि, पर जे मुंहिंजा मोती सचा निकिता त सॼी उमिरि तूं मुंहिंजो बानो थी रहंदी। महमूद चयसि मूंखे मंज़ूरु आहे, तूं घणनि सां ठगियूं कयूं न, मूंखे मंज़ूरु आहे। सोनारे चयसि पोइ चङो हाणे पुट वेह, हाणे हे जो गोड़ पिया कनि त माण्हू गॾु थी विया। सोनारे चयसि चङो हाणे वेह त मां अमीन वठी अचां। दिलि में ख़्यालु कयईं त कंहिं सोनारे खे ईअं दशकुश ॾेई पंहिंजो पासो करे ऐं उन खां फ़ैसिलो थो करायां, सेखारींदोमांसि ऐं मां शर्त मुंहिंजी थींदी। महमूद बि सही सियाणो हो, उन चयसि त न, अमीन तुंहिंजो न थींदो, अमीन मां वठी ईंदुसि। अमीन तुंहिंजो न थींदो, अमीन मां वठी ईंदुसि। हिते माण्हू जेके ॿिया गॾु थिया उन्हनि बि चयो त भाउ छोकिरो सही थो चए, तूं अमीन कीअं आणींदे, तूं मथां पंहिंजो को माण्हू वठी अची, अब अमीन छोकिरो वठी ईंदो। हाणे सोनारो बची फाथो, माण्हू ते बीठा हुजनि, छोकिरे चयो त भाउ मां अमीन वठी थो अचां। छोकिरो सिधो वियो बादशाह वटि, बादशाह सां वञी सॼी ॻाल्हि कई त साईं सोनारो हीअं हिकिड़े ग़रीब सां ठगी पियो करे, मां उते सोनारे सां हीअ हाम हणी आयो, हाणे मूंखे पंहिंजो शाही जोहरी ॾे जेको हली उते शादी ॾे। बादशाह चए त असुल सोनारे खे हेॾे था घुराई, सोनारो बचे, मोती बचनि, उहो माण्हू जंहिंखे ॾे पियो उहो उन माण्हू समेत हिते अचनि। अब सोनारो अची वियो, मोती अची विया, जंहिं माण्हू वीचारे खे ॾे पियो उहो अची वियो, ॿिया माण्हू बची विया। हाणे बादशाह साॻिया मोती पंहिंजे शाही जोहरीअ खे ॾेखारिया त हे ॾिस त सचा आहिनि या कूड़ा आहिनि। जोहरी ॾिसी चयो त साईं हे त मोती कूड़ा आहे। हाणे सोनारे खे एॾी उमेद ई कान, ही त को छोकिरे जेको एॾी लेवल हूंदी जो बादशाह वटि वञी ऐं मूंखे वाइखो कराईंदो, हुन मिड़ई पई ॾॾो ॾाखिरो कयो। हिते जो फतवा अची वई त भाई मोती कूड़ा आहिनि, त सोनारो जेका हाम हणी वेठो, हिन जूं ईअं सम्झ ॿ बि पयूं त छह बि पयूं, छो जो पाण चयो त दुकानु तुंहिंजो। बादशाह चयो त तो जेको हिन सां वाइदो कयो हो उन वाइदे मूजिबि हाणे दुकान सां तुंहिंजो वास्तो न आहे, ॿी सज़ा तोखे न आहे, बसि इहा ई सज़ा काफ़ी अथई, हाणे तव्हां हल।
मुंहुं मथो पिटींदो सोनारो हलियो वियो पंहिंजे घर। महमूद दुकान जो मालिक थी वेही रहियो। महमूद खे उहो दुकान शर्त में मिली। हाणे हेॾां महमूद जो इहो यको शहर ॾे वियो, घोड़नि जी रोड ॾिठईं, वरी सोनारे वारो इहो थियो, वरी बादशाह वटि आयो, वरी दुकान मिलियो, माना कुझु टाइम थी वियो। महमूद खे देरि थी वई। मामस खे अची थोरो फिकिर थियो, उथियो त हिनखे ॻोल्हियां, अलाए भला काॾे भुलिजी पियो, अलाए छा। आयो बाज़ार में घुमंदे घुमंदे इन दुकान खां जीअं टपियो, महमूद मामे खे ॾिठो, मामे खे सॾु कई। मामस जो महमूद खे ॾिठो, ॾाढो ख़ुशि थियो। अबा ॾेख ख़बर आहे पराई दुकान ते वेठो आहे। चई मामा वेह। हिन सॼी ॻाल्हि मामे खे ॿुधाई। मामा हाणे सॼो दुकानु पंहिंजो आहे, सॼो दुकानु पंहिंजो आहे। हाणे तव्हां हिते वेहो त मां पंहिंजा माण्हू वठी अचां त हे जेको सामान आहे सामान खणे। मामे खे उते विहारे सिधो आयो जहाज़ ते, उतां मज़ूर वठी सामान ढोइण लॻो। नेठि सॼो दुकान जो जेको सामान हुयो उहो खणी ऐं जहाज़ में वेठो। वरी से जहाज़ हलाइनि, हलंदे 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 अची हिकिड़ी ॿेट ते पहुता। ॿेट ते पहुता, हिते राति पई थिए। हिननि जे भला राति हिते ॿेट ते था दर्स खाई पी ऐं हिननि चयो त हाणे सभु सुम्हंदासीं त भला को जानवर या को फोरू। सो महमूद चए त मां थो पहिरो ॾियां। महमूद चए त मां पहिरो थो ॾियां, तव्हां आराम कयो, मूंखे फ़िलहालु निंड नथी अचे। सभु सुम्ही पिया। थोरी राति गुज़री त महमूद ॾिठो त ॿ पखी हुजनि। ॿ पखी आहे, हिकिड़ो नंढो पखी हो, ॿियो वॾो पखी। साम्हूं हे जिते वेठो हो, साम्हूं हिकिड़ो वण हुयो, उन वण जी टारीअ ते हुई ॿ पखी वेठा, हिकिड़ो वॾो हो, ॿियो नंढो हो। उहे पाण में ॻाल्हाइनि पिया। वॾो पखी पियो चए त जेकॾहिं न को माण्हू मुंहिंजो गोश्त खाए त उन जो ईअं सम्झ त अलाह तलह चट थी वेंदो, माना अहिड़ो निभाग थी लॻंदुसि, हर शइ ख़तमु थी वेंदुसि जेको मुंहिंजो गोश्त खाईंदो। नंढे पखी चयो त जेकॾहिं न को माण्हू मुंहिंजो गोश्त खाए न त उनखे बादशाही में अलाह साईं अहिड़ो तासीर रखियो। महमूद ॿुधे पियो। महमूद जो इहो ॿुधो, महमूद छा कयो, तीर खईं, तीर कमान खणी निशानो वठी ऐं खणी ॿिन्ही निशानो सटे, ॿई पखी अची किरिया। नंढे जो हिन गोश्त पचाए खाधो ऐं वॾो जेको हुयो उनखे हीअं उछलाईं, कुता हुया, कुतनि जे अॻियां उछलाए छॾी। सौदागर सुतो पियो हुजे, महमूद वरी बि जाॻे पियो वेठो। आधी राति थी, ईअं हिन ॾिठो परे खां हिनखे रोशनी ॾिसण में आई। हिनखे रोशनी ॾिसण में आई। हिन चयो त हाणे ओॾहें वॼां त ख़बर पई त रोशनी छाजी आहे। हिकिड़े खे उथारियईं त तूं हिते वेह त मां अचां थो। उनखे वेहारे पहिरे ते पाण सिधो उन जितां रोशनी पई अचे उॾाए, हल हलां, हलंदो वञे, हलंदो वञे, हलंदो वञे। ॾिसे त हिकिड़ो बड़ जो वणु, बड़ जो वणु। जेॾीमहिल वेझो आयो ॾिसे त 4 परियूं आहिनि, उहे चोपड़ रांदि पंहिंजियूं उते कनि, चोपड़ रांदि। हिन चई जेकर न हिननि मां हिकिड़ी खे पकड़ियां, हिकिड़ी खे पकड़ियां, इहो ख़्यालु करे ऐं हिन खणी हुननि ते जे मथां ट्रप ॾिनो। ट्रप जो ॾिनई त परियूं त उॾामी वयूं, परी का बि न पकड़े सघियो, परियूं उॾामी वयूं। पर हिकिड़ी परी जेका हुई उहा ढारा ऐं चोपड़ जंहिंसां रांदि पियूं खेॾनि उहा खणी पई। उहो ॿियूं हथे ख़ाली हुयूं, उहे 3 भॻियूं। हीअ उते खाइण जे लाइ जो रहिजी वई। त महमूद उनखे पियो पकड़े त उहा भॻी, पर उन खां हिकिड़ो ढारो किरी पियो, भॻी हिकिड़ो ढारो हुन खां किरी पियो। महमूद उहो ढारो खयो ऐं उन परीअ जे पोयां पियो। हे थोरो अॻिते हलियो, परी अॻियां हुजे, हे परीअ जे पोयां थोरो अॻिते हली परी बीह रही। हिन ॾिठो त उते हिकिड़ो दरवाज़ो। परी हेॾे होॾे ॾिसी, परी उन दर में अंदरि घिरी, पर हिकिड़ो दर पेर अंदरि, हिकिड़ो ॿाहिरि। वरी हीअं मुंहुं वराए महमूद ॾे ॾिठे। महमूद खे ॾिसी ऐं हिनखे चयईं त जे महमूद आहे त मूंखे ॻोल्हे हथु कजां, जे तूं महमूद आहे त मूंखे ॻोल्हे हथु कजां।
हिन परीअ जा गुफ़्ता ॿुधा। परी त वई हली, हीअ हलियो, चई भला ॾिसां। जाती पिया अथई त वॾो गार हुयो, पर वॾो हुयो गार। हिन चयो हाणे राति जो वॻड़ो आहे न, गार में अंदरि मूंखां लभंदियूं भला कोन लभंदियूं, वञा न बाहुड़जी, तंहिंजे करे उतां जूं निशानियूं खे यादि करे ऐं हे मोटी आयो। मोटी आयो, सुबुह जो सवेल हिननि जो काफ़िलो रवानो थियो। काफ़िलो रवानो थियो, कुझु ॾींहंनि जे सफ़र करण खां पोइ हे अची पंहिंजे ॻोठ जे भरिसां पहुता। ॻोठ जे भरिसां जो पहुता, उते ॿाहिरि ई हिनखे ॻोठ जे ॿाहिरां महमूद खे पंहिंजा नंढपण वारा दोस्त उहे मिली विया। आदा वे हाल अहवाल ॾे, हाल अहवाल ॾे। असां ईअं चयोसीं त घर वेंदो त वरी असां सां मिलंदो कोन, तंहिंजे करे अची तुंहिंजो अघु वरितो तूं, हाणे वे असांखे हाल अहवाल ॾे। हे वेठो उन्हनि सां, मामा सां वियो पिए। महमूद मामे खे ॿिए सामान सां गॾु ढारो बि ॾिनो जेको परनि वारो, त हे वञी अम्मा खे ॾिजां। मामा मां दोस्तनि सां वेठो आहियां, मां अचां थो। सौदागर अची घर पहुतो, रेबाइण पुछियुसि मुंहिंजो पुटु, उन चयसि उहो भाइयो आहे पर ॿाहिरि दोस्त वेहारे छॾियुसि, उन्हनि सां कचहरीअ में वेठो। हिते हिनखे यादि आयो त हिन ढारो ॾिनो हो त मुंहिंजी माउ खे ॾिजां। हिन चयो त हाणे हिनखे ॾियां, हिनजे कहिड़े कम जो, या असांजे कहिड़े कम जो। हीअ ॾाढी हिकिड़ी नायाबु शइ आहे। छो न केॾी महिल बादशाह वटि वञा, बादशाह खे ॾियां, बादशाह राज़ी थींदो, मन को इनाम बि ॾे। सौदागर ढारो रखी छॾियो। महमूद आयो, महमूद खां ख़्यालु लॻी वियो, मां खां ई कोन पुछई त मां तोखे ढारो मिलियो या कोन मिलियो। ॾींहुं भर रखी सौदागर हिकिड़े ॾींहुं उतां जो जेको बादशाह हो, उन बादशाह जे दरबार में वियो, उहो ढारो खणी। बादशाह खे जो हुन ढारो ॾिनो, बादशाह खे ॾाढो ढारो वणियो। बादशाह उहो ढारो पंहिंजी राणियुनि खे ॾिनो। बादशाह जे राणियुनि हिकिड़ो ढारो ॾिसी चयो त हाणे हिन हिकिड़े ढारे मां छा थींदो, असांखे अहिड़ा ॿिया बि ॿ ढारा घुराए ॾियो, ॿ ढारा ॿिया बि। बादशाह सौदागर खे घुरायो, हिनखे चई त जेतिरो जल्द थिए अहिड़ा ॿिया बि ढारा मूंखे खपनि। साईं मां किथां आणींदुमि? बादशाह चयसि पोइ न ॾींहुं ॾिना अथई त मुंहिंजी ज़ालुनि अंगल कयो आहे, किथां बि करे ॿ ढारा पेश कर। सौदागर अची फाथो त बणा जाए लालच कयो, हाणे छा कयां? साईं मूंखे कुझु टाइम मोहलत ॾियो। बादशाह चयो ठीकु आहे। सौदागर परेशान घर मोटी आयो, का ॻाल्हि कान पई वणेसि, खाइणु पीअणु छॾे ॾिने। महमूद जो हिन जी हालत ॾिठी, मामा छा थियो आहे? मामा चयसि यार मूंखां बि ग़लती थी वई, तो ॾिनो ढारो मां तुंहिंजे माउ खे कोन ॾिनो, मां चयो असांजे घणे कम जो, लालच कयुमि त बादशाह खे ॾींदुसि, बादशाह राज़ी थींदो। तो हाणे हुनखे त वणियो आहे, पर हुनजी ज़ालुनि ॿ ढारा ॿिया घुरिया आहिनि। हाणे बादशाह जो ज़ोर आहे त कीअं बि करे मूंखे ॿ ढारा ॾे। सो हाणे मां मुंझी पियो आहियां, न ॾींदोमांसि त बादशाह ॾमिरबो, आणियां किथां? महमूद चयसि मामा बसि ॻाल्हि बि आहे, ॻाल्हि बि आहे जो तूं परेशान थियो। चई त पोइ ढारा, चई को मसइलो ई कोन्हे। हाणे हीअं करे मूंखे हिकिड़ी शीशे जी कोठी काई जी ऐं रेशम जी वॾो रसो उहो तयारु कराए। सौदागर जे पेट में साह पियो, ड्रोड़ंदो बादशाह वटि वियो। बादशाह खे चई बादशाह सलामत, मां तव्हांजी ढारे जे लाइ वञा थो, पर हाणे उन लाइ हे सामान खपे। बादशाह हुकुम थियो, देरी कान थी, काए जो हिकिड़ो वॾो जंहिंमें माण्हू वेहे अहिड़ी कोठी ऐं रेशम जो वॾो रसो। चई त साईं इन्हनि जो बंदोबस्तु कयो त मां तव्हांजे लाइ ढारे जी ॻोल्हा में वञा। ॿई शयूं हिनखे मिली वयूं। सामान खणाए ॿई ॼणा रवाना थिया। हलंदे 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 अची उन बरपट में पहुता जिथे हे राति रहिया, जो बड़ जे वण वटि परियूं रांदि पियूं खेॾनि, उतां दरीअ में परी वई। महमूद जे सां इहो ढारो लथो। आया ॿई अची उन गार वटि बीठा, गार जे दर वटि जिथे परी अंदरि वई। महमूद मामे खे चयो त मामा हाणे हिन काए जी कोठीअ में थो मां वेहां, रसो हिन में क़ाबू करे सोराख थियल आहे, उन सां रसो ॿधुनि। चई हाणे मां हिन में थो वेहां, तूं मूंखे आस्ते आस्ते हेठि लाहींदो। जॾहिं हिन महिल मां ॾोर खे लोॾो ॾियां, सम्झजां त मां कंहिं जाइ ते पहुतो। पोइ वरी जे मां जेॾी महिल छिक ॾियां न त
त वरी पोइ तूं छिके मूंखे मथे कढिजे। ईअं चई इहे पेती में वेठो। पेती आस्ते 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 तां त वञी पेती हेठि हिकिड़े मैदान ते लथी। जीअं लथी हे ॿाहिरि निकितो, ॾोरे खे लोॾो ॾिनई, जीअं मामो सम्झे त हाणे कंहिं मंज़िल ते पहुतो आहे। निकितो ॿाहिरि, हेॾे होॾे ॾिठई, का कुझु सम्झ में ॻाल्हि न पई अचे। थोरो अॻिते हलियो, ॾिसे हिनखे हिकिड़े महल जी चोटी ॾिसण में आई। तकिड़ो तकिड़ो होॾां हलियो, वेझो आयो वॾो महल हुजे, नंढड़ो दरवाज़ो हो महल। दरवाज़े खे ज़ोर ॾिनई, दरवाज़ो खुली पियो, अंदरि दाख़िल थियो। अंदरि टपियो, हैरान थी वियो। चौ तरफ़ बाग बस्तान लॻा पिया आहिनि, फुहारा, पर हे छा, माण्हू हिकु बि न, चौधारी सुञ ई सुञ। महमूद आस्ते आस्ते डिॼे बि पियो हेॾे होॾे। ईअं छा ॾिसे त हिकिड़ो हसीन नौजवान छोकिरी तख़्त ते चढ़ी वेठी आहे। हसीन नौजवान हिकिड़ो तख़्त आहे, हुन ते वेठी आहे। महमूद गौर सां ॾिठो त हीअ उहा ई छोकिरी जंहिं महमूद खे चयो हो त जे महमूद हुजी त मूंखे ॻोल्हे लाइजे। छोकिरीअ जी जीअं महमूद ते नज़र पई, छोकिरी बि छिरको भरियो। छोकिरी छिरको भरे ऐं डप मां हिनखे चयो त आदमज़ाद तूं केरु आहे, हिते छो आयो? महमूद चयसि त मां त महमूद आहियां, तोखे ॻोल्हण लाइ हिते आयो आहियां, तो त मूंखे चयो हो त जे महमूद हुजी त अचिजांइ। छोकिरी डिॼे बि पई पर ख़ुशी बि थियसि पई। महमूद सम्झी वियो त छोकिरी डिॼ में आहे। महमूद हिनखे हथ त बि ॾिनी। हिन खां पुछई तूं केरु आहीं, त कीअं आई? छोकिरी चयसि त मां पारस विलायत जे बादशाह जी धीउ आहियां। हिते हिकिड़ो ज़ालिम देव आहे, मां उनजे क़ैद में आहियां। एॾो ज़ालिम आहे जो 12 कोहनि जे आबादी में हिन हिकु बि माण्हू न छॾियो। सुबुह जो वेंदो आहे, शाम जो मोटी। ॾुख इहो आहे त उहो ज़ालिम तोखे बि खाई वेंदो, पर मां बि हिन सां गॾु रही आहियां। मां तोखे ईअं मरणु न ॾींदुसि। मां हिन खां थोरो घणो जादू सिखियो आहे। जेॾी महिल ज़ालिम ईंदो न, मां तोखे तोतो करे छॾींदुसि। महमूद चयसि भला तोखे कीअं ख़बर पवंदी त देव आयो आहे? चई त पहिरियां ईअं वरी ईअं तूफ़ान लॻंदो आहे, पोइ पथरनि जो मींहुं पवंदो आहे। इहा निशानी देव जे अचण जी आहे। ईअं वेठा ई हुजनि त ईअं तूफ़ान शुरू थी वियो। शहज़ादी खणी फीणो हिन ते पढ़ियो त तोतो थी वियो ऐं फड़को ॾेई साम्हूं वण हुजे वण ते वेठो। ॾिठई त हाणे पथर जो मींहुं शुरू थी वियो। आख़िर राकास देव जेको उन बची ठका कयो। अचण सां वठी रड़ियूं करणु लॻो त आदम पूए आदम पूए, मूंखे माण्हूअ जी धप आहे, माण्हूअ जी धप आहे। हिन चयसि त चरियो थियो आहे छा, छॾियो अथई को माण्हू, किथां आयो हिते माण्हू? हेॾे होॾे ॾिठई, बराबरि हुनखे माण्हू ॾिसण में कोन आयो। माठ करे सुम्ही पियो। महमूद ॾिसे पियो वेठो, सॼी राति वण ते वेठो हुजे, पखी लॻो। सुबुह थियो, उहो देव वरी उथी हलियो। शहज़ादी वरी उथी ऐं हिन ते फीणो पढ़ियो, साॻियो ई माण्हू थी वियो। अहिड़ी तरह 2-3 ॾींहं गुज़री विया। हे सॼो ॾींहुं शहज़ादी सां वेही कचहरी कंदो, हाल अहिवाल कंदा। वरी हुनजे अचण जो टाइम थींदो त हिनखे तोतो करे छॾींदो। महमूद शहज़ादी खे चयो त हाणे तूं हिकिड़ो कमु कर, हे कमु केसि ताईं हलंदो? हाणे तूं हिकिड़ो कमु कर, देव अचे तूं मां इहो राज़ कढींसि। जेके वॾा देव वॾा जिन हूंदा आहिनि न, उन्हनि जो साहु पंहिंजे जिस्म में न हूंदो आहे। तूं हिन खां पुछ त हिन जो साहु किथे आहे, त निकिरण जी त कयूं। शहज़ादी चयसि था ठीकु आहे, अॼु मां कंदमि। देव जे अचण खां पहिरीं हिन छा कयो, कारा कपिड़ा पाए, जेके ज़ेवर ॻठा पातल हुअसि, उहे लाहे ईअं सफ़ा मायूस थी वेही रही। देव जो आयो हिनखे उदास ॾिठई। पुछईंसि सच छा थियो आहे, छो परेशान आहे? छोकिरी चयसि छा, मां तोखे छा कंदसि, मां कहिड़ी ॻाल्हि आहे, पर सोचां थी तूं सॼो ॾींहुं अलाए काॾे हलियो थो वञे, मां हिते वेठी आहियां अकेली। कज़ा सां तोखे न केरु मारे विझे त मुंहिंजो छा थींदो? हेॾा कोस कया अथई, हेॾा माण्हू मारिया अथई, तुंहिंजा बि केतिरा दुश्मन आहिनि। उहो तोखे मारे विझे त मां काॾे वेंदमि हिते? ईअं चई अची रोअण में पई।
देव चयसि त तूं मुंहिंजे मरण जो फ़िक्र न कर, मूंखे केर बि मारे नथो सघे। शहज़ादी चयसि छो, जेको साह वारो आहे उन ते मौत आहे, तूं ईअं वरी छो? देव चयसि मुंहिंजो साह मुंहिंजे जिस्म में न आहे, मुंहिंजो साह कंहिं ॿी जॻह ते महफ़ूज़ रखियलु आहे। हिन ते चरियो थियो आहे, ईअं वरी कीअं? असांजो साह ॾिस, जंहिं कंहिंजो साह पंहिंजे जिस्म में हूंदो आहे, तुंहिंजो साह वरी। देव चयसि त हिन महल जो जेको बाग़ आहे, हिन महल जो जेको वॾो बाग़ आहे, उनजे उत्तर पासे हिकिड़ो गार आहे। उन गार जे मुंहं ते हिकिड़ो 100 मण जो पथर रखियलु आहे। उहो पथर सिर्फ़ु मां खणंदो आहियां। ॿियो मूंखे पंहिंजे माउ चयो हो त महमूद नाले को माण्हू हूंदो जेको इहो पथर चोरे सघंदो, बाक़ी ॿिए कंहिं बि इंसान खे ताक़त न आहे। हिकिड़ो मां, ॿियो मूंखे माउ चयो हो त जे खणी सघंदो त महमूद नालो हूंदुसि, उहो खणंदो, उहो इन पथर खे चोरे सघे थो। उन गार में लोह जो पिंजरो रखियलु आहे। उन पिंजरे में हिकिड़ो भंवर आहे, उन भंवर में मुंहिंजो साह। हाणे त पक चई त मुंहिंजो साह केॾो महफ़ूज़ जाइ ते, ॻुझी जाइ ते रखियलु आहे, जिथे को पुॼी नथो सघे, मूंखे केरु मारे नथो सघे, तूं परेशान न थी। शहज़ादी हिन जी ॻाल्हि ॿुधी ऐं इनखे ॾेखारियईं त ॾाढी ख़ुशि पई थिए, हिन सां खिली पई ॻाल्हाए। सुबुह जो राकास वियो हलियो, महमूद खे लाथई, ॻाल्हि कईंसि, हे निकिता ॿई ओ उन गार में, ॾिसनि त बराबरि हिकिड़ो वॾो पथर रखियो पियो आहे। महमूद हुनखे ज़ोर ॾेई ऐं धिके पथर खे परे कई। गार जो मुंहुं खुली वियो, महमूद अंदरि गार में वियो गार में ॾिसे त बराबरि गार में हिकिड़ो पिंजरो टंगियो पियो आहे। ॾिठईं त पिंजरे में बराबरि हिकिड़ो भंवरो आहे पियो थो फिरे। महमूद पिंजरो पकड़ियो, पिंजरे जो दर खोले हथु अंदरि विझी आस्ते आस्ते करे ऐं खणी भंवरे खे पकड़ी। जीअं हिन भंवरे खे पकड़ियो त राकास जे खे ईअं सम्झ त ॿूसट महसूसु थी, उहो वठी उतां भॻो। मींहुं वाह कंदो अची पंहिंजे महल में पहुतो। महल में पहुतो, सम्झी वियो त मुंहिंजे साह खे कंहिं फासायो आहे, माना सिधो हिन गार ते आयो। महमूद ॾे वधियो, जीअं महमूद ॾे वेझो पियो अचे, महमूद ॾिठो त हाणे वेझो पहुतो आहे, हिन भंवर जी हिकिड़ी टंग सट रही पटी, राकास जी हिकिड़ी टंग गायब। हिकिड़ी टंग ते थूकींदे पियो आयो। महमूद भंवर जी ॿी टंग उछलाई, राकास जी ॿी टंग बि गुम थी वई। राकास हाणे पेट भर रिड़ंदो पियो आयो, पर सो बि तकिड़ो तकिड़ो पियो आयो। महमूद छा कयो जो हुन भंवरे जी मुंडी मरोटे हीअं सट जो ॾिनईंसि त मुंडी पटिजी वई, ऐं होॾा राकास जी मुंडी गुम, मुंडी चट थी वई ऐं राकास इहे रत जा तलाउ पिया वहनि। राकास फतकी फतकी भरी। राकास जो मोह हाणे टेंशन ख़तमु थी वियो। राकास जे मरण खां पोइ हे कुझु ॾींहं हिते आराम सां रहिया। आख़िर हाणे हलऊं, इहो बि ॿुधाईंसि त ढारनि जे करे आयो आहियां, पंधु कयो अथमि, तुंहिंजो बि नियापो हुयो पर ढारा बि खपनि। हिननि ढारा बि खयां, ॿिया क़ीमती हीरा जवाहर जेके खणी पाण सां सघनि पिया उहे बि खयनि। अची उहो जेका काए वारी कोठी उते पहुता, उन ज़रिए मथे वञिणो, सामान रखियुनि उन में, सामान रखियुनि। हाणे ॾिठुनि त माना कोठी जेका हुई उन में हिकिड़ो माण्हू वेही पियो सघे, ॿ माण्हुनि जी वेहण जी जाइ न आहे। महमूद शहज़ादी खे चयो त हाणे तूं हिन में वेह, तूं मामू मथे आहे, उहो तोखे छिके वञे, पोइ तूं उते वञ, वरी पेती खे लाहियो त पोइ मां थो अचां। हिन खे विहारे हिन रसी लोॾी, रसी लोॾियईं। मामा सम्झी वियो त महमूद जो नियापो आहे, हुन रसीअ खे छिकियो, आस्ते 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 पेती मथे वई, आस्ते आस्ते पेती मथे वई। हिन खे चई जेॾी महिल मथे पहुची त इहो शीशे वारी कोठी हेठि मोकिलिजां त मां बचां। जेॾी महिल पेती मथे पहुती, मामस खे त ख़बर कान हुई त मामस जे लिखे त महमूद थो अचे। सौदागर जो ॾिठो, सौदागर हैरान थी वियो। ढारनि जी पेती, केतिरा हीरा जवाहर ऐं सुहिणी हिकिड़ी नौजवान सुहिणी औरत। हिन चयसि पेती अंदरि हेठि मोकिलियो त महमूद अचे। सौदागर इंसान आहे, इंसान जे फिरण जी का मुंद कान्हे, को टाइम कोन्हे।
सौदागर जे दिलि में अची बेईमानी थी। उन शीशे जी पेतीअ खे उते भञी भोर करे छॾी। न पेती हूंदी, न हेठि वेंदी, न महमूद ईंदो। हिन वीचारी ॾाढियूं दाहूं कयूं, पर सौदागर खे कहलाई न आई। सौदागर खे कहलाई न आई। ॿांह खां वठी उहे ढारा ॿिया जेके ज़ेवर इहे हीरा जवाहर हुया उहे हिन खे ॿांह खां वठी ऐं सिधो पंहिंजे घर वठी आयसि। अची पंहिंजे घर विहारियईंसि। पर ही सॼो ॾींहुं भई महमूद जी यादि में रहंदी। हिकिड़े ॾींहुं सौदागर परीअ खे चयो त हाणे रोअण मां कुझु कोन थींदी, बसि उन जो आसिरो न कर। केसि ताईं भई रोअंदीअ? तूं मूंसां शादी कर, ॾुखी न थींदी। परीअ बि ॾिठो, सोचे पई त बराबरि हू निकिरंदो किथां? बसि को कुदरत वारो कढेसि, रब को रहम पंहिंजो हिकिड़ो पंहिंजी कुदरत ॾेखारे, बाक़ी निकिरणु त नामुमकिन आहे। ऐं सौदागर बि छॾे कोन थो। हिनखे चई मूंखे कुझु टाइम मोहलत ॾे, त ईअं सम्झ त भला मुंहिंजो दिमाग़ त रिलैक्स थिए। सौदागर चयो त ठीकु आहे। सौदागर सोचियो त हाणे काॾे वेंदी? सौदागर चयो सही। सौदागर खे जॾहिं हिन जो आसिरो ॾिनो त सौदागर पंहिंजे शहर जा वॾा वॾा पिंडट घुराया, हिंदू मज़हब जा हुया। शादीअ जे लाइ वरी उहो जीअं असां तारीख़ रखंदा आहियूं, पर हू वरी रखंदा आहिनि तारीख़, पर पोइ उन तारीख़ जो में वरी बुर्जनि ऐं उन्हनि जो हिसाबु रखंदा आहिनि। त माना भाग वारो हुजे बुर्ज, नेक बुर्ज हुजे त भाउ उन तारीख़ ते शादी कजे। सो असां त माना उन शयुनि खे कोन, असां बसि ईअं आचार्य या जुमे वारो हिसाबु रखी ऐं तारीख़ूं रखंदा आहियूं। हू वरी बुर्जनि वारो हिसाबु, सितारनि वारो हिसाबु रखी त हीअ नेक साहित आहे, बा इन में शादी थिए, न ही हिन ॾींहं ते इहा साहित जेका आहे सा सही न आहे त इन ॾींहं ते न थिए, माना उहो हिसाबु रखंदा आहिनि। त हिन हिकिड़ा पिंडट घुराया। त हाणे हिन मूंखे आसिरो ॾिनो आहे, सो हाणे तव्हां मुस्तक़बिल में वेझे में वेझियूं जेके सुठियूं तारीख़ूं हुजनि, नेक तारीख़ूं हुजनि, उहे तव्हां मूंखे ॻोल्हे ॾियो त मां उन्हनि ते हिन सां शादी कयां। पिंडट मथो हणी हणी वेठा, पर वेझड़ में माना ईअं सम्झो महीने ॾेढ जे अंदाज़े ते अहिड़ी का भलारी साइथ, भलारी घड़ी हिन जे लाइ ॻोल्हे न सघिया। सौदागर खे ई तकड़ त भला महीनो ॾेढ एतिरो न कयां जो मता महमूद मोटी बि अचे। जल्दी कयो ॻोल्हियो, जल्दी कयो ॻोल्हियो। हेॾां हे जो महमूद वीचारे खे हेठि उछलाए आयो। महमूद कुझु टाइम त वेठो, इंतज़ारु कईं त पेती अचे थी। चङो टाइम गुज़रियो, सम्झी वियो त सौदागर बेईमान थी वियो। सौदागर बेईमान थी। हाणे छा कयां? निकिरण जी राह बि हुई, कीअं कयां? उथियो, जे हाणे हिते वेही बि छा कयां? उथियो, वरी आयो साॻे महल, देव वारे महल। जीअं देव वारे महल में आयो, उते ॾिठईं त पाॾे जेॾा पखी आहिनि, पाॾे जेॾा पखी आहिनि, उहे पिया देव जो ढिढर जेको हुयो, मांस हुयो, उहे खाइनि पिया पखी। हिन कॾहिं अहिड़ा पखी न ॾिठा, वॾा पखी हुआ। महमूद खे समक अची वई त निकिरण जी वाह बसि आहे त इहा आहे। हिन छा कयो जो ॾिठईं त पखी लॻा पिया, हे लिकंदो 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 वञी हिकिड़े पखीअ खे टंग मां पकिड़े। पखीअ खे ज़ोर सां टंग मां पकिड़े। पखीअ खे जो हुन टंग मां पकिड़ियो त पखी छिरको भरे ऐं फड़को ॾिनो। पखियूं त ॿिया पखी बि उॾामण लॻा, हीअ पखीअ सां गॾु। पखी हिनखे उॾाईंदो उॾाईंदो हिकिड़े अची वण ते लथो। हिनखे वण ते लाथई। हिन उते हथ ढरा कया, उते वण ते हे लथो। वण ते लथो, पखी अॻिते उॾामी वियो। आस्ते आस्ते वण तां लथो, पहिरें पंधु अॻिते पियो हलियो। ख़बर न पई पएसि किथे आहियां। थोरो अॻियां आयो, ॾिठईं हिकिड़ी झूपड़ी आहे। तकिड़ो तकिड़ो विखूं खणी ओॾां वियो, झूपड़ी में अंदरि वियो। ॾिसे थो हिकिड़ो दरवेश वेठो आहे, ॾाढे अदब सां हुन सां मिलियो। हे जो वेठो त दरवेश हिन जे मुंहं मां अंदाज़ो लॻाए उथियो, हिनखे मानी आणे ॾिनई। मानी, अबा मानी।
हिन मानी खाधी, मानी खाई ऐं दरवेश हिन खां हाल वाल वरिता, दरवेश हिन खां हाल वाल वरिता। हिन सॼो दरवेश खे पंहिंजो हाल अहवाल ॾिनो, सौदागर वारो इहो सॼो हाल अहवाल ॾिनो। चई त हाणे मां पंहिंजे घर जी ॻोल्हा में आहियां, तुंहिंजी झूपड़ी ॾिठमि तॾहिं तूं हेॾे आयो आहीं। दरवेश हिन खे चयो त बाबा हाणे तूं भले वञ, पर हाणे बीह। दरवेश हिन खे ॿ दॿलियूं ॾिनियूं, नंढड़ियूं दॿियूं। चई हे मुंहिंजे तरफ़ां ईअं सम्झ त हिकिड़ी सूखड़ी अथई। चई छा आहे हिन दॿियुनि में? चई हीअ जेका वॾी दॿी आहे, हिकिड़ी वॾी ही बि नंढी, हीअ जेका वॾी दॿी आहे इन में अथई गुल हिकिड़ो पियल। इहो गुल सिंघंदे त सफ़ा पोड़ो झूर थी वेंदे, ऐं वरी हीअ जेको नंढी दॿी आहे इन में बि गुल अथई, इहो गुल सिंघंदे त वरी नौजवान थी वेंदे। हे मुंहिंजी तरफ़ां तोहफ़ो अथई, मूंखे उमेदु आहे त तोखे हिक न हिक ॾींहुं ज़रूरु कमु ईंदो। मां मूं त दरवेश खां उहे दॿड़ियूं वरितियूं, दरवेश खां मोकिलाए। दरवेश हिन खे ॾसियो त बाबा तूं जेको ॻोठु ॾसींदो, तुंहिंजो ॻोठु हिन पासे ॾे अथई। हे उरे मुंहुं करे रवानो थियो। हल हलां हल हलां हलंदो हलंदो नेठि अची हिकिड़े ॾींहुं पंहिंजे ॻोठु पहुतो। जेॾी महिल ॻोठ जे वेझो पहुतो, हिन छा कयो जो दरवेश वारियूं दॿियूं जेके हुअसि उन्हनि मां वॾी दॿी आहे मां गुल कढी, उहो गुल सिंघियईं। गुल सिंघण सां हिन ॾिठो त हीउ सचपच में पोड़ो थी वियो, सचपच में पोड़ो थी वियो। आयो ॻोठ में झुक आस्ते आस्ते जीअं पोड़नि वांगुरु। ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ो कुंभार हुजे, हे अची उन कुंभार जे घर वटि पहुतो, दर ते बीठो। कुंभार जो ॾिठो त पीरसन आहे हिकिड़ो, हुन सम्झो त हिकु दरवेश आहे। हिन खे चईं त भाउ मुंहिंजी महिमानी क़बूल कर, आहीं को परदेसी, तूं मुंहिंजी महिमानी क़बूल कर। हिन खे बि खपे पई रहण जे लाइ, सो हिन बि ख़ुशीअ सां क़बूल कई। कुंभार हिन खे पंहिंजे ओताक में विहारियो, मानी बानी हिन खे खाराईं, हाल अहवाल थिया। ईअं हाल अहवाल कंदे कुंभार हिन खे चयो त दरवेश असांजे हिन शहर में हिकिड़ो सौदागर आहे, ॿुधूं था त विलायत मां ॾाढी हिकिड़ी सुहिणी शहज़ादी वठी आयो आहे, चए थो त मां उन सां शादी कयां, पर बुर्ज को हिन जो निकिरे सही कोन थो। ॾाढा पिंडट घुराया अथई, नदियूं बि घुराया अथई, पर वेझर में को हिन जो इलाही भलारो बुर्ज निकिरे कोन थो। भलारी का साइथ पिंडटनि खां नथी निकिरे, ॾाढो परेशान। महमूद सम्झी वियो त इहा कंहिंजी था ॻाल्हि कनि। महमूद चएसि त भाउ मां बि थोरो घणो इहो कमु ॼाणंदो आहियां, जेकॾहिं तुंहिंजो वास्तो हुजे त तूं हिन सौदागर खे वञी ॿुधाए त मां इनखे नेक साइथ कढी ॾींदुसि, भलो बुर्ज हिनखे मां कढी ॾींदुसि। कुंभार उथियो, आयो सौदागर वटि, हुनखे चई यार मूं वटि हिकु परदेसी हिकिड़ो बुज़ुर्ग आयो आहे, उन सां ई ॻाल्हि कढियमि, सो उन चयो त जे मूंखे चवंदो त मां हिनखे भलो बुर्ज कढी ॾींदुसि। सौदागर खे ईअं सम्झो हिन पेट में साहु पइजी वियो, भली सुवारी हिन ॾे मोकिले त भाई इन ते दरवेश खे मूं ॾे वठी अचे। महमूद खे चाढ़ियो, महमूद आयो, लथो, ॾिठई भई महफ़िल लॻी पई आहे, बादशाह बि वेठो आहे, मामस बि वेठो आहे, हे बि पासो वठी वेही रहियो, हे पासो वठी वेही रहियो। हाणे सभु ॾिसनि पिया त हे दरवेश आहे, ॿाहिरां आयो आहे, हे दावा करे थो त मां जेको आहे त तव्हांखे नेक साइथ कढी ॾींदुसि शादीअ जे लाइ। हुते वेही ऐं हेठि लीका पाइण लॻो, सभु हिन ॾे ॾिसनि पिया, सभु हिन ॾे ॾिसनि पिया। कुझु टाइम रखी ऐं हिन कंधु मथे कयो। हिन चयो त भाउ मां हिसाबु कयो आहे, पर इहो आहे त सुबुह जो सिज उभरण खां थोरो अॻु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त कहिड़े टाइम ते सौदागर जे लाइ भाग वारी घड़ी आहे, भाग वारी साइथ आहे, त उन महिल शादी करे, पर इहो टाइम तव्हांखे मां ॾसींदुमि सिज उभरण खां थोरो अॻु। यार वाह जी ॻाल्हि थी, सौदागर बि ॾाढो ख़ुशि थियो।
हाणे वरी हर को पंहिंजे पंहिंजे मुंहुं ॻाल्हाइण लॻो। हिते जेके नौजवान हुया उन्हनि जो हिनखे ॾिठो, वेझो थिया हिन ॾे, हिनखे चवनि त दरवेश साईं परदेसी आहे, तो बि घणी दुनिया ॾिठी हूंदी, उमिरि मां बंदाजो तूं लॻाइजे त अलाए केतिरी तुंहिंजा तजुर्बा हूंदा। भला हिन दुनिया दोरंगीअ जो को तजुर्बो असांखे बि को ॿुधाए, अहिड़ो को वाक़ियो असांखे बि ॿुधाए, तुंहिंजी ज़िंदगीअ में खोड़ अहिड़ा वाक़िया आया हूंदा। महमूद चयो, हा भाॼी ॿुधणु चाहियो था त मां तव्हांखे ॿुधायां। हिन जो ईअं चयो त हाणे सभु वरी कनि ॾे हिन दरवेश ॾे, हूअं बि हिन जो ख़्यालु कनि पिया, हाणे जो किसो पियो ॿुधाए त वरी सभु हिन ॾे मुतवजह थी ऐं वेही रहिया। महमूद चयो त अबा थोरा घणा साल थिया जो हिन मुल्क ते हिकिड़ो मशहूरु बादशाह हुकूमत कंदो। उहो बादशाह हिकिड़े ॾींहुं हिकु रेबाइण ते आशिक़ु थी पियो, पर रेबाइण खे पसंदि न आयो। नेठि बादशाह पंहिंजी बादशाहीअ जे ज़ोर ते रेबाइण सां शादी कई। बादशाह पाण जेको वेठो हो ॿुधे पियो, बादशाह पाण वेठो हो ॿुधे पियो, उन जा कन उफड़ा थिया, अरे हे त ॻाल्हि मुंहिंजी थो पियो करे। महमूद पई ॻाल्हि हलाई त कीअं बादशाह रेबाइण खे मारण जो हुकुम ॾिनो, कीअं रेबाइण मौत खां बची वई, वरी कीअं महमूद ॼाओ, वरी कीअं महमूद सां महमूद जे मामे दगा कई। हिते सौदागर जा बि कन उफड़ा थिया, सौदागर जे मुंहं जो पनो वञी पियो लहंदो। नेठि ॻाल्हि पूरी कई, हाणे सभिनी जो हिन ॾे ख़्यालु हुजे, पर ॻाल्हाए केरु कोन पियो। हिते बादशाह ॻाल्हाए, बादशाह चएसि त दरवेश भला हाणे हे जो तो हेॾो किसो ॿुधायो, भला हाणे तूं असांखे इहो ॿुधाईंदे त महमूद किथे आहे। हिन चवनि त साईं महमूद हिते ई अथव, ॻोल्हियोसि। बादशाह हेॾे होॾे ॾिठो, मामस हेॾे हेॾे ॾिठो, सभु ॾिसनि पिया, पर हाणे कहिड़ी ख़बर त महमूद कहिड़ो आहे। नेठि बादशाह चएसि असांखे बि ख़बर नथी पई, तूं ॿुधाए त कहिड़ो आहे। महमूद चए थो ॿार रेबाइण खे घुरायो, उहा पाण ई पंहिंजे पुट खे ॻोल्हींदी। नियापो वियो रेबाइण ॾे, रेबाइण आई, रेबाइण खे चवनि त महमूद आयो थी, हाणे महमूद तूं पाण ॻोल्हि, फ़क़ीर जो चए महमूद खे ॻोल्हे। रेबाइण आई हेॾे होॾे, हुन कतार में हुन कतार में, तां त हलंदी हलंदी वञी हिन महमूद जेको हिन दरवेश जे रूप में हो अची हिन जे मथे ते हथु रखे, जे अलाह न भुलाए त मुंहिंजो पुटु महमूद तूं। अड़े त दरवेश आहे, पोड़ो आहे, बुज़ुर्ग आहे, हे कीअं थी चए। माईअ जो ईअं चयो त महमूद छा कयो, जो नंढी डॿी जेका हुअसि उहा कढी, उन मां गुल कढी, गुल जो सिंघई त उते जो उते नौजवान थी वियो। रेबाइण ते पंहिंजे पुट खे ॾिठो, उथी खणी पुट खे पातई भाकुर। बादशाह पुछियो, सौदागर, सभु माण्हू परेशान थी पिया। हिते हाणे जो महमूद हिननि जे साम्हूं आयो त बादशाह खे पंहिंजूं ॻाल्हियूं यादि आयूं। सौदागर दगा कई, हाणे ॿई लॼी थी बीह रहिया। हाणे जो महमूद हुननि जे साम्हूं आयो, ॻाल्हि हक़ीक़त जो ज़ाहिर थी पई त ॿई ईअं लॼी थी महमूद जे साम्हूं बीह रहिया। बादशाह पंहिंजी ग़लती मञी, महमूद हुन मामन साहिबु चयो त बराबरि मां लालच में अचीसि, मूंखे माफ़ु कर। बादशाह रेबाइण खे चयो त तूं मूंसां हल, मुंहिंजी ग़लती आहे जो मां तोखे मारण जो हुकुम ॾिनो, मूंसां हल तूं पंहिंजे महल में। महमूद खे साॻी पंहिंजी आहे शहज़ादी मिली जेका मामस हिन खां खसे आयो। सौदागर ॾिजे पियो त हाणे अलाए मूंसां छा थींदो। सौदागर खे महमूद माफ़ी ॾिनी त हिन जा वरी बि असां ते थोरा आहिनि, इंसान आहे, हिन खां ग़लती थी वई आहे, हिनखे माफ़ी था ॾियूं। बादशाह माफ़ी ॾिनसि, महमूद माफ़ी ॾिनसि। महमूद बि आयो महल में पंहिंजी ज़ाल समेत, रेबाइण भाई पंहिंजे महल में रेबाइण भाई, मतिलबु बादशाह, रेबारी, महमूद, शहज़ादी ॾाढो ख़ुशि थी ऐं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻा। कुझु टाइम खां पोइ बादशाह महमूद खे पंहिंजो तख़्त हवाले करे चई, बाबा हाणे बादशाही ऐं तूं, हाणे असांखे छॾ त वञी अला अला कयूं। महमूद जे हवाले करे बादशाह वञी हिकिड़ी कुंडड़ी वसाई। जहिड़ो मेलो हिननि सभिनी जो थियो, तहिड़ो शल जग जहान जो थिए। आमीन सुम आमीन।